मम्मी ऐं दादा ॾाढो यादि था अचनि। दादा चवंदा हुआ की सीता सिंध भवन में चमत्कार थींदा आहिनि ऐं अॼु वरी थियो आहे। अनु मलिक साहिब असां वटि आया आहिनि। आपका हार्दिक स्वागत है सर। यू आर मोस्ट वेलकम सर। मैं कह रही थी हमारे पिताजी कहते थे यहाँ चमत्कार होते हैं, तो आज हुआ है। आप आए। अजो हिन दास जी शेवा शर क़बूल करे। तव्हां सभिनी चरणनि में कोटि कोटि वंदना आहे, नमस्कारम आहे, सुप्रभातम आहे। अॼु जो प्रोग्राम स्पॉन्सर कयो आहे बी कंदारी ग्रुप। विकी आया आहिनि पंहिंजे मम्मी जे यादि में, पंहिंजी नानी जे यादि में, जंहिंजो नालो हो देवी खुशीरामानी। हिते विकी जा नाना नानी हमेशह ईंदा हुआ, उन्हनि जो फोटो बि हिते आहे। ॾाढो ठाहींदा हुआ असांखे, मम्मी दादा खे। ऐं उन्हनि जी नानी जो बर्थडे हो 5 ऑगस्ट, त उन्हनि जी यादि में अॼु ही प्रोग्राम आहे, नानी ऐं मम्मी जी यादि में। पर अॼु दिल चयो आहे कि फिल्मी धुन ते ताकि ही कलाम पेश कयूं। त सजल शर्मा जो कलाम आहे उमर मान की मारे पई जुदाई, सजा सुर कैसा कोने हाल भाई। पेश कयूं था। महेश जी असां झूलेलाल जी जोत था जगारायूं अनु मलिक जे हथां। Oh,